थी वियो। हा। चलो सर, जज़ाकल्ला ख़ैर। बिस्मिल्लाह जी रहमान रहीम। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सही आहे। मां किथे मूं ॾिठो, मूंखे नव नज़र आयो, पोइ मां करेक्शन कई, 10 आहे एक्चुअली। ते तव्हां असांजो सवाल ग़लति कराए ॾियो। न न, असांजो सवाल साईं ग़लति कराए छॾियो। मां साईं इन जे करे ई मां सुवाल ॾिनो, मुंहिंजो कंहिं क़ुर में बि ॾिठो आहे त को ग़लति लिखियो आहे या इन ते ई फॉलो कयो अथऊं। हूअं त सही न हूंदो मां पर। क़ुर में बि ॾिसण जी कई, पर मां जेको इहो प्रोग्राम आहे उन में इहो सम्झ में न आयो मूंखे। अच्छा अच्छा अच्छा, सही। अच्छा सही। इंशाअल्लाह ताला। बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ईअं ई मां हिते पढ़ियो पिया अला रसूलुल्लाह। मूंखे ॾिसो, मूंखे हिन ते हरकत लिखियल कोन्हे का। ऐं अरबी त ईअं ई पढ़ंदा न, उहो सही पढ़ंदा। हाणे मूंखे ॾिसो, मां रसूलुल्लाह पढ़ियुमि त हिकदमि मूंखे क्लिक थियो। यार रसूल खां पहिरीं त ही हर्फ़ जर आहे, अला। अला जॾहिं हर्फ़ जर ईंदो आहे त हिन इस्म खे त मजरूर कंदो आहे। त पोइ मां रसूल कीअं पढ़ां? इहो त रसूले थींदो। भले हरकतूं न हुजनि, जॾहिं नाले जी हूंदी त माण्हू सही पढ़ंदो। त इन करे थींदो अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। साईं जीअं नईम साहब चयो, इंशाअल्लाह ताला असां सूरह निसा खां शुरू कंदासीं। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त 1 खां 10 आयतूं जॾहिं पढ़ंदासीं त इहो रुकू थींदो कहिड़ो पहिरीं। जुज़ असांजो साॻियो ई अथव, लन तनाल। ही ॾिसो, ॿ ॾाढियूं हिन में अहम ॻाल्हियूं ऐं सूरह निसा हुन में तमामु घणियूं ॻाल्हियूं ईंदियूं। यतीम जो माल, पहिरीं ॻाल्हि इहा थींदी। इन ते टॉपिक आहे वॾो, घणियूं ॻाल्हियूं आहिनि करण लाइ। ऐं मज़े जी ॻाल्हि ईंदी उहा जेका पूरी दुनिया जी डिस्कशन आहे, चाहे मुस्लमान हुजे चाहे नाम मुस्लिम हुजे। 4 शादियूं खे 4 शादियुनि जे करे ॾाढो ख़ुशि आहिनि, ख़ुशफ़हमी में आहिनि, बल्कि ईअं चइजे त के वरी इन्हनि ते 1000 सुवाल उथारे वेठा आहिनि। इवन इस्लाम ते सुवाल उथारियल आहिनि इन ॻाल्हि ते। ॿी ॻाल्हि, तरको। ही मामिलो जेको असांजे ज़िंदगियुनि में सभु विसारे चुका आहियूं, छो जो इन में असांजो नुक़सानु आहे मर्दनि जो। तरको माना जेका माण्हू मरी वियो पोइ हिते माल छॾियईं, उन मीरास में कंहिंजो हिसो आहे, इहो असां ॾिसंदासीं। अलाह छा थो चए, असांजी मर्ज़ी जेका बि आहे। सोसाइटी में छा हले थो पियो, ॾिसंदासीं अलाह छा थो चए क़ुर पाक में। ऐं हीअ आहे त हिकु मर्द 4 शादियूं हुई। हाणे ॻाल्हि आहे त ही जेको तव्हां ॾिसंदव अमूमन जेको प्रेज़ेंटेशन वग़ैरह में निशानी रखंदा आहिनि, हीअ मर्द जे लाइ, ब्लू ऐं रेड जे लाइ। हीअं कीअं ठही आहे, कॾहिं ठही आहे, मां हिन में रिसर्च कोन कई। पर मुंहिंजो छा आहे त मर्द आहे, भई हिकिड़ी शादी त हर को करे ई त करे थो पियो, करणो बि हिकु सुनत मुबारक आहे। उन खां पोइ ॿी, पोइ टीं, पोइ चौथी, पोइ प्लस कोन्हे का। इहो इम्पोर्टेंट ॾिसजो। था 4 ते अची बंदा, इहो हिकिड़ो ज़बरदस्त शइ ॾिसंदासीं, डिस्कस कंदासीं। ख़ुदा करे इंशाअल्लाह ताला असां टाइम में पूरो करे सघूं, कोशिशि कबी त टॉपिक ते ई रहूं। सूरत निसा ओ ही लिखियो पियो आहे ए, इन करे सूरत निसा ईअं सम्झो। अनिसा छा आहे? सूरत त सूरत आहे। अनिसा छा आहे? अनिसा माना द वुमेन, वुमेन प्लूरल। हाणे एक्चुअल में छा आहे त छाकाणि जो हे बि रिलेशनशिप आयो आहे, सूरत निसा मुदाफ़ मुदाफ़ इलैह। सूर कहिड़ी? अनिसाए जी सूर, माना औरतुनि वारी सूर ई आहे। त पोइ इनखे छा थींदो? मुदाफ़ मुदाफ़ इलैह थींदो। त पोइ हूअं थिए हा सूरतुन निसाए, ठीकु आहे, फॉर एग्ज़ाम्पल। या जेकॾहिं औरतुनि खे छड़ो लिखिजे ईअं द वुमेन, त थींदो निसा उन। पर छाकाणि जो रिलेशनशिप में आयो मुदाफ़ मुदाफ़ इलैह वारी, त पोइ थींदो सूरत निसा ठीकु आहे। बहरहाल इहो थियो हिते। हाणे हे मजरूर थी वेंदो। ॻाल्हि इहा आहे त निसा उन जमा आहे, माना औरतूं। माना जेका सूरत आहे, इन जो नालो छा आहे सिंधी में? औरतूं, बसि औरतूं। निसा उन जो नालो आहे, औरतूं। त हिकिड़ी औरत जो नालो छा थींदो? हिकिड़ी औरत खे अरबी में छा चइबो आहे? उनखे वरी छा चइबो आहे? इमरात।
छा चइबो आहे, इमराअतुन माना हिकिड़ी औरत, जॾहिं प्लूरल थींदो त चइबो निसा। ठीकु। हाणे ॻाल्हि इहा आहे त इमराअतुन काथे इस्तेमालु थियल आहे, हिकिड़ी औरत जे बारो काथे आयल आहे ॻाल्हि? यस, काफ़ी जॻहियुनि ते आयल आहे। ख़ासि तौर असांजी जेका खोड़ मशहूरु तबत अदा अबी लहब, हथ भॼन अबू लहब। अबू लहब कहिड़ो? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो हुयो। हुन खां बि ॿी ॻाल्हि अञा, चाचा त ॿिया पिया, दर दर में हो बिल्कुलु वेरी क्लोज़ पाड़ेसरी। त उनजी जेका भाई हुई, उनजे लाइ लिखियल आहे औरत, उनजी ज़ाल लिखियल कोन्हे हिते। इन जा ॿिया जवाज़ आहिनि, सबब आहिनि, हलंदासीं त औरत केरु, कोहिरा ज़ाल केरु आहे, उहो अञा हिनजी डेफिनेशन आहे। क़ुर पाक में इमरात आयो इन जे लाइ, ऐं औरत हुनजी, त माना मक़सदु चवण जो इहा आहे त हिकिड़ी औरत जे लाइ लफ़्ज़ कहिड़ो आहे? इमरात। ठीकु। इमरात हू वरी अलॻि शइ थी वई, इमरात। ऐं जमो छा थियो? अनिसाए। हाणे हीअ अनिसाए थी आहे हिते। हाणे हिन में ही लिखियल आहे, ही क़ुर पाक जेको मूं वटि आहे उनजो स्क्रीन शॉट आहे ही, इहो ॿुधाए थो पियो त भई सूरत निसा हितां शुरू थिए थी पई। बाक़ी ही छा लिखियल आहिनि, ही छा लिखियल आहिनि? ही छा लिखियल आहे? आयातो हा। ॿियो छा? आयातो हा। आयातो हा छा आहे? हा या न? न आयातो न, आयातो हा न, हे प्रोनाउन आहे इहो, ऐं जेको आहे ज़मीर आहे। आयातो हा माना आयतूं इन जूं, इन जूं, इन सूरत जूं। ऐं सूर जेका आहे लफ़्ज़ उहो छा आहे? उहो मोनस आहे। तुम अथसि न आख़िर में ता मरबूत आहे, त इहो मोनस आहे। हाणे जॾहिं मां इशारो कंदुसि त भई आयतूं इन जूं, हिन मोनस सूरत जे नाले जूं, त हा चवंदुसि। जेकॾहिं इहो सूरत लफ़्ज़ मुज़कर हुजे हा त छा चवां? आयात हू। ऐं आयात छो थो चवां? छो जो आयतुन हिकु आयत, आयात माना आयतुन जमा, त हिकु आयत कोन्हे, हिन में हिकु आयत त कोन्हे न, घणियूं आयतूं आहिनि? बसि 176। 286 सूर बक़र में, सूर आले इमरान में 200, हाणे 173 हिन में वरी सूरत आई आहे। अॻिते था हलूं, वरी रुकू आत। हा, रुकू आत छो? तू जॾहिं बि ईंदो आहे न आत, माना उहो जमा हूंदो आहे कंहिं मोनस लफ़्ज़ जो। त रुकू आत आहे माना रुकू उन जा, ही चवंदा हज़रत बेबी फातिमा रज़ी अलाह तआला अनहा चवंदा आहियूं। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अलाह तआला अनहु चइबो, मुज़कर लाइ अनहु, मोहनस लाइ अनहा। इहो हा हिते अथव इहा। ठीकु। इहा सुठी नॉलेज आहे, जेकॾहिं माण्हू खे अंडरस्टैंडिंग थी वञे त ॾाढो लुत्फ़ ईंदो आहे लफ़्ज़ सम्झण में। रुकूअ घणा आहिनि? 24। अॼु असां हिकिड़ो रुकू कंदासीं, बाक़ी रहंदा 23 इंशाल्लाह। 4 छा आहे? 4 नंबर सूरत आहे, इहा क़ुर पाक में आई आहे न। आले इमरान 3, चौथी सूरत निसा। ही 92 छा आहे? 92 जो नंबर आहे नुज़ूल जो। लथी किथे? ओ मदीने में, मदनी। ठीकु थियो। ऐं साईं तलावत थी वञे जेकॾहिं पहिरें नंबर आयत जी, त पोइ क्लास शुरू कयूं। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا صدق الله العظيم माशाअल्लाह साईं, ॾाढी प्यारी तलावत, अल्हम्दुलिल्लाह रबिल आलमीन। ॾिसो ही रंग बि लिखिया पिया आहिनि, साईं पढ़ियो बि बहितरीन नमूने सां, माशाअल्लाह। लफ़्ज़ काफ़ी सम्झ में असांखे ईंदा हूंदा। अतकू या इतकू जेको आहे, ही 2 दफ़ा लिखियल आहे। का त ॻाल्हि आहे छा लाइ 2 दफ़ा आहे इहो। ऐं रिजालनि ऐं व निसाअनि ही हाईलाइटेड आहे। अचो त हिनखे ॾिसूं था। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॾिसो, हिन में छा लिखियल आहे हिते? मिन हा ज़ौजहा व बस मिन हुमा। तक़रीबन हा हिते हिन में आहे, हिते वरी हुमा थी वियो। ख़बर न आहे छो। ॾिसंदासीं। आयत नंबर 1,
पहिरीं इन में कहिड़ी ॻाल्हि अहम आहे, तख़लीक़ इंसानी हिकु नफ़्स। हाणे अॻिते हली हिन में साबित छा थींदो? अलाह पाक ख़लक़त त कई आहे, हिन में आयत में ॾिसंदासीं, पर इहो सॼी जॾहिं ॾिसंदासीं न, थी सघे थो ॻाल्हि असांजे ज़हन में लही वञे, जेसिताईं आख़िरी में वञी तत्व अचे, समरी अचे। इन जी समरी पहिरियों ॾिसणी आहे, माण्हुनि में को वॾाई न हुजणु खपे, को नंढ वॾाई कान्हे का, छो जो सभई हिकिड़ी जान मां आयल आहिनि। पोइ मुंहिंजो रंग जेकॾहिं घाटो आहे, कंहिंजो अछड़ो आहे, कंहिंजो चमके थो, कंहिंजो नकु सही न आहे, कंहिंजी अखि सही न आहे, को हर को हिक ॿिए खे वेठो ताना वेठो ॾे, जेको आहे तनक़ीदूं वेठो करे, न। तख़लीक़ इंसानी हिकु नफ़्स मूं आहे, सभु हिकु जहिड़ा आहिनि, तत इहो हाणे फ़र्क़ु आहे, फ़र्क़ु आहे, पर हदीस मुबारक ॿुधाए थी त फ़र्क़ु आहे तक़वा ते। पूरा माण्हू खणी अचो, अमीर ग़रीब, अंधो मंडो, पढ़ियल जाहिल, औरत मर्द, फ़र्क़ु तक़वा ते। तक़वा जंहिंजी सुठी, उहा अलाह खे प्यारो। बाक़ी भले रंग खणी अछो हुजे, खणी असुं चमकंदो हुजे बाक़ाइदे, उहा नंढ वॾाई, इन में को फ़र्क़ु कोन्हे को। अलाह पाक शुरू थो करे आयत, या अय्युहा अन्नास, ए माण्हू, ना अन्नास माना माण्हू। नोट कजो हिकिड़ी ॻाल्हि, अन्नास लफ़्ज़ जमा आहे। ए माण्हू, हिकिड़ो माण्हू त न आहे, ए माण्हू छा आहे? सॼी ख़लक़त, ए सभु माण्हू, ए इंसान ज़ात, मर्द औरत नंढा वॾा सभु, जेको ॾिसे जेको पढ़े, इहो आहे जमा। ऐं इहो किथे वियो आहे? अन्नास ते ई क़ुर पाक ख़तमु कई आहे, पूरो पंहिंजो क़ुर पाक जेको थियो आहे, सूरह अन्नास ते वञी ख़तमु थियो आहे, माण्हुनि ते ख़तमु थियो आहे। माण्हू आहे टॉपिक क़ुर पाक जो, माण्हू ते ॻाल्हायो वियो आहे। अन्नास, हाणे हिन जो सिंगल छा आहे? इंसान, हिकिड़ो इंसान। इंसान ज़ात चवंदा आहियूं त पोइ सभु थी विया, पर हिकिड़ो इंसान जेकॾहिं माण्हू हूंदो त हिकिड़ो इंसान। हिते अलाह पाक कंहिंखे थो चवे पियो, या अय्युहन्नास, सभु ए माण्हू, इत्तक़ू। हाणे छा थींदो आहे? या सुत्तक़ू, पर जॾहिं मां हिनखे अलॻि पढ़ंदुसि त इहो इत्तक़ू थींदो। हुन जो असां कानून हिकिड़ो पढ़ंदासीं, थोरो कॾहिं आयो त इंशा अल्लाह ताला असां सम्झंदासीं। हीउ अमर आहे, अमर। इत्तक़ू माना डिॼो, हुकुम आहे इहो अलाह पाक जो, ए माण्हू डिॼो। छा खां डिॼूं? रब्बकुम, तव्हीं डिॼो पंहिंजे पालनहार खां, पंहिंजे रब खां। उहो केरु आहे? अल्लज़ी ख़लक़कुम, जंहिं पैदा कयो अव्हांखे। कीअं पैदा कई? मिन नफ़्सिन वाहिदतिन, हिकु जीअ मां, हिकु जान मां पैदा कई। नफ़्सिन वाहिदतिन, इहो यादि रखणु खपे, ही मुअन्नस आहे, नफ़्स अरबी में, इन करे हिनखे वाहिदतिन चयो वियो आहे, न त वाहिद हुजे हा। इहो ज़िक्र केरु आहे, कंहिंजो थो थिए? आदम अलैहिस्सलाम जो, असां सभिनी खे ख़बर आहे। आदम अलैहिस्सलाम खे अलाह ताला पैदा कयो, हिते लिखियलु कोन्हे त ख़लक़कुम मिन आदम, न, नफ़्सिन वाहिदतिन, बस। उहो नालो केरु आहे? आदम अलैहिस्सलाम। अॻिते हलूं था, आयत चए थी व ख़लक़, ऐं ख़लक़ियो, मिन हा, उन नफ़्स वाहिद मंझां, मिन हा माना उन नफ़्स मंझां, ज़ौजहा, उन जो जोड़ो। ज़ौज हा, हा छाजे लाइ आहे? उहो नफ़्स। मिन हा छा आहे? हा उहो नफ़्स। व बस मिन होमा, व बस मिन हा न चई। थोरो सोचो, मिन हा छो न हिते? छो जो हाणे छा थियो? ही पहिरियों हिकिड़ो नफ़्स हुयो, उन जो जोड़ो ठहियो, ओ पखेड़ियाई, बस माना पखेड़ियाई, ओ उन्हनि ॿिन्ही मां, हाणे ॿई थिया, उन्हनि ॿिन्ही मां पखेड़ियाई छा? रिजालन, मर्द, कसीरन, घणा, व, हाणे व निसा आयो आहे न, निसा अन कसीरा लिखियलु कोन्हे हिते, पर छा आहे? हिकिड़ो कानून आहे अरबी जो, ही जॾहिं व ईंदो न, व पोयूं पैटर्न खणी ईंदो, ठीकु।
व माना ऐं निसाअन औरतूं। हाणे ही औरतूं हिन पैटर्न ते बीठियूं रिजालनि ते, पोइ ही कसीरा हिन में शामिल थी वेंदो। असां ब्रैकेट में लिखंदासीं घणी। पोइ उन्हनि ॿिन्ही मां छा कयईं, पखेड़ियाई मर्द ऐं औरतूं घणियूं। पोइ वई ख़ल्क वधे थी पई इन ॿिन्ही में। हाणे ॾिसां ॾिठोसीं मिन हा ज़ौजहा मिन हो मां थी हुते। बहरहाल पोइ ही हेॾे हलियो आयो, इन करे ब्रैकेट में अची वियो। ठीकु। अलज़ी, उहो जंहिं, माना उहो रब जंहिं ख़लक़कुम, ओ आई एम सॉरी 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 सॉरी, ही साॻी आयत हले थी पई। हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाइणी, हा मां ग़लती थो कयां। ही त साॻी ॻाल्हि आई आहे, मिन नफ़्सिन वाहिदतिन, हा मिन मिनुमा रिजालन कसीरन। हा हिकिड़ो तर्जुमो तव्हां ॾिसंदव, छो जो कॾहिं कॾहिं तर्जुमो पढ़ंदव तव्हां न त मक़सदु सम्झ में कॾहिं ईंदो आहे कॾहिं न ईंदो आहे। छो जो असांजा तर्जुमा बि तफ़सीरी तर्जुमा, लफ़्ज़ी तर्जुमा कॾहिं कॾहिं न आहिनि बीठा सही नमूने। छो, हिते ॾिसो, असां ॾिसो ऐं पखियाणी आई उन्हनि मां माना कंहिं मां, उन्हनि थींदो जमो लाइ। पर हाणे जेकॾहिं न इहो लफ़्ज़ हुजे उन्हनि ॿिन्ही, हिते हुजणु खपे ॿिन्ही, त पोइ माण्हू खे जेको आहे न हिकिड़ी अंडरस्टैंडिंग जो कॉन्सेप्ट चेंज थी थो वञे। पर इहो हिते लिखियलु कोन्हे। उन खां पोइ माण्हुनि लिखियो आहे मुड़ुस ऐं ज़ालूं। रिजालनि खे लिखियो अथऊं मुड़ुस ऐं हो ज़ालूं। मुड़ुस ऐं ज़ाल मर्द ऐं औरत आहे। जॾहिं रिलेशनशिप में ईंदा आहिनि शादी जी, तॾहिं हो मुड़ुस थींदो आहे ऐं हूअ ज़ाल थींदी आहे। पोइ कॾहिं कॾहिं कंहिं माण्हू खे शादी थियल न बि चइबो आहे न मुड़ुस माण्हू थी, मुड़ुस माण्हू थी माना बी स्ट्रॉन्ग, उहो मुहावरो आहे। पर ॻाल्हि इहा आहे त अलाह पाक रिजालनि चयो आहे, रिजाल आहे मर्द ऐं निसा आहिनि औरतूं। इन करे ही तर्जुमो बिल्कुलु मां रखी छॾियो, पर मुंहिंजो इहो तव्हांखे ॿुधाइजे त इहो सही न आहे। जेको असां कयोसीं तर्जुमो उहो सही आहे, इनशा ताला अलाह बहितर थो ॼाणे। थोरो कंसेप्ट ॾिसो, अलाह पाक सभिनी ख़बर आहे रूह में पैदा कया। उन खां पोइ हाणे जॾहिं नफ़्स वाहिद जी ॻाल्हि थी अचे त जिस्म पैदा कयईं मिटी मां। उन नफ़्स वाहिद जेको ॻाल्हि थो करे अलाह पाक, उन में त रूह बि अची वियो, जिस्म बि अची वियो मिटी वारो, ऐं रूह पाक आहे। रूह इम्प्यूरिटी हुन में कोन्हे का, हिन में इम्प्यूरिटी आहे। ठीकु। हाणे इनखे ॿई गॾिजी विया, इनखे नफ़्सुनि चयो वियो। जेकॾहिं माना नफ़्स में घणा आहिनि, ॿ पार्ट आहिनि, रूह बि आहे त जिस्म बि आहे। उनखे नफ़्स कोठियो अलाह पाक। ठीकु, हिकिड़ो नफ़्स थियो। हाणे हिकिड़े नफ़्स मां उन मां वरी उन जो जोड़ो थो ठहे। पर इहो वधीक थोरो डिस्कशन थी वञे, इन करे मां हुनखे ड्रैग न कई घणी। त उहो छा आहे त लेफ्ट रिब मां जेको आहे चयो वियो आहे किताबनि में, त अलाह पाक हज़रत आदम अलैहिस्सलाम जे खॿी पासेरी मां हज़रत बीबी हवा खे पैदा कयो। हज़रत हवा खे पैदा कई डायरेक्ट, हिन में हज़रत आदम अलैहिस्सलाम जो कोई माना पार्ट कोन्हे को। पार्ट माना उनजी का ॻाल्हि कोन्हे का त पर इहा कुदरत पंहिंजी हिकमत सां पैदा कई, ॻाल्हि ख़तमु बसि। ठीकु। पोइ उन ज़ौज थी वियो, माना हुनजो जोड़ो थी वियो, ज़ौज। हा हाणे इहे जॾहिं ॿई गॾिया, इनखे अलाह पाक चयो त ही नफ़्स हिकिड़ो वाहिदतुन ऐं उनजो ज़ौज आहे, हे हिकिड़ो यूनिट ठही वियो। इन्हनि जी माना जीअं मर्द औरत जो हिकिड़ो यूनिट ठही वियो, बसि इहो यूनिट आहे। इन खां पोइ अलाह पाक छा कयो, बसि माना फैलायईं इन यूनिट मां रिजालनि निसाअन कसीरा। मेक सेंस। हलो अॻिते। अॻिते अञा हिकिड़ी ॻाल्हि ॿी थींदी, भई जॾहिं असां यूनिट जी ॻाल्हि कईसीं त क़ुर आहे न, क़ुर खे सम्झाइबो जेतिरो बि सम्झिबो पंहिंजे लाइ बहितर आहे। हिकु घर थी वियो, चुजनि में माना जाम आहिनि क़ुर पाक में न, नफ़्स ऐं ज़ौजा हिकिड़ो यूनिट थी वियो। हाणे इन में जेकॾहिं ॿार थिया त पोइ फैमिली थी वई। हीअ बि फैमिली आहे एक्चुअली। त फैमिली छा थींदी, ॿार थिया, उन्हनि जा ॿियो टियों, इहो सभु थींदी। ठीकु। पोइ हाणे अहिड़ी क़िस्म जा जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल सोट मां 7 थियनि, ॿिया टिया, वरी ॿी का फैमिली हूंदी। ठीकु आहे। ॿियो नफ़्स, ॿियो हुनजी ज़ौज, हुनजी फैमिली, उहे रिलेशन थींदा वेंदा। हिकिड़ी फैमिली, ॿी फैमिली, टे फैमिली, इहे जॾहिं गॾिबियूं त कम्यूनिटी थींदी, कम्यूनिटी थींदी त पोइ सोसाइटी थी वेंदी। माना केॾी ॻाल्हि हिकु नफ़्स मां हली माण्हू सोसाइटी आहे, पोइ ग्लोबल थी वियो माण्हू। ठीकु।
ॿी ॻाल्हि इहा त हिकिड़ी कम्यूनिटी, ॿी कम्यूनिटी, टी कम्यूनिटी या चारि कम्यूनिटियूं, इहे गॾिजी करे ठाहींदा आहिनि मुआशिरो। मुआशिरे मां थींदी वरी पोइ क़ौम, यानी नेशन, पोइ वरी क़ौमूं, नेशन्स, अलाए घणियूं नेशन्स आहिनि। हाणे आयत हले थी पई अञा पहिरीं, अलाह पाक फरमाए थो त ही थियो ख़लक़त जी ॻाल्हि। अलाह पाक फरमाए थो वतकुल्लाह, ऐं डिॼो उन ई अलाह खां, अलज़ी, उहो जेको, उहा जंहिं, या उहो जेको तसाअलून बिही, तव्हां बनाए, सॉरी एक्सक्यूज़ मी, ही बनाए, हिनखे डिलीट कबो, ही इन जो ई हले थो पियो। छा त हिनखे ॿी लाइन ॾिनी आहे त ॿ नंबर थी वियो ऑटोमेटिकली, पर ही आहे न, ही पहिरीं आहे त ही आहे। तव्हां घुरंदा आहियो पाण में हिक ॿिए खां जंहिंजे नाले सां। अलाह माना अलाह पाक चए थो डिॼो उन ई अलाह खां, उहो केरु आहे जेको तव्हां घुरंदा आहियो पाण में हिक ॿिए खां जंहिंजे नाले सां। पोइ छा, का मदद, फेवर, का ॿी ॻाल्हि, हर शइ जेका बि माना मामलनि में न तव्हां अलाह खे विच में आणींदा उन अलाह खां डिॼो। ऐं मक़सदु ॻाल्हि इहा आहे त हीउ कुरैशन जो ज़मानो हो, जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल इवन काफ़र बि हुया, उनखे ख़बर हुई त अलाह आहे, अलाह जो ज़िक्र थींदो रहियो आहे पूरी हिस्ट्री में। अलाह पंहिंजी जाइ ते मौजूदु रहियो आहे, माण्हुनि उन जी इबादत करण में किथे किथे ग़लती कई आहे, त कीअं इबादत कजे, किथे हक़ीक़त नमूने सही थी आहे, किथे माण्हुनि गुमराही हासिलु कई आहे। बहरहाल अलाह जो तसवुरु रहियो आहे ऐं रहियो आहे, यकीनन। ठीकु, हाणे तव्हां पाण में घुरंदा आहियो उन जे नाले सां, उन खां डिॼो, माना छा, पोइ मामला सही कयो पंहिंजा। वरी हिकिड़ी ॻाल्हि इहा अचे, उन खां पोइ त माना मामला बि सही बि कयो, ॿियो पाण खे मथे न सम्झो। ख़लक़त हिकिड़े नफ़्स मां ई आहे, सोसाइटी सॼी इन्हनि मूं ठहियूं आहिनि। तव्हांजी सोसाइटी मथे आहे, ॿिए जी घटि आहे, हो हीअं आहे, हो घटि आहे, मथे, इहो सभु छॾे ॾियो, ख़ुदा जो डिॼो। पोइ वरी अचे थी ॻाल्हि वल अरहाम। हाणे वल अरहाम में ही वतकुल्लाह अची वेंदो, छो जो वाव जे करे, तक़रीबन इनशा ताला, अलाह बहितर थो ॼाणे। अरहाम चइबो हिनजी माना आहे ऐं माइटी खां। हाणे माइटी खां कीअं डिॼूं, डिॼूं अलाह खां, छा माइटी खां, उन जे छिनण खां, यानी डिॼो अलाह खां माइटनि जे हक़नि बाबति। या माइटी छिनी छॾिजे, छो या त माण्हू वॾो माण्हू मां थी वियो आहे, मूंखे वधीक दौलत अची वई, हाणे माइट इहे कमज़ोर ॿिया टियां, या नंढड़ा बंढड़ा, इहे मूंखे न खपनि, उहो ज़मानो गुज़री वियो जॾहिं हिकु ॼणा हूंदा हुआसीं। आई डोंट वांट दिस रिलेटिव्स नाउ, आई एम सॉरी। ॿियो, रिलेटिव्स ॿुधनि ई कोन था, सम्झनि ई कोन था, मां जीअं चवां थो थिए कोन थो पियो, हीअं बि नथा कनि, हूअं बि कयूं, हीअं बि कयूं, हूअं बि था कनि। छो पंहिंजी पंहिंजी शिकायत जेका थी सघे थो हुननि खे कई, भई तव्हां को मसइला आहिनि, उनजो फिक्र न आहे। मां छा थो कयां, न मां वॾाई कई उन्हनि सां, मां कंहिंजी घटिताई कई, कंहिंजी मां इज़त जी ख़राबु कई, कंहिंजी मां ॿिया मसइला कया, उहो न ॿुधंदुसि, बसि छॾे ॾे भई, बेकार आहिनि मैटर मुंहिंजा। अलाह अकबर, शान अलाह खां डिॼो। अरहाम जेको आहे इहो जमो लफ़्ज़ आहे, हिन जो सिंगल छा थींदो, रहिम। ठीकु आहे, अरहाम मतिलबु त जमा आहे, बहरहाल माइटी, माइटनि जे लाइ लफ़्ज़ आहे इहो। ऐं रहम मादर चइबो आहे न, त जेको माना रहम मादर जेको आहे, जीअं रहमत बि उन मां निकितल आहे, जेकी माउ पेट में पालींदी आहे ॿारनि खे, रहम चइबो आहे। ठीकु, इहो ख़्यालु रखणो हर शइ जो, रहम। बहरहाल हीअ वोम बि चइजे न, हीअ वोम, हीअ अरहाम जेका आहे माना वोम्स, माना अलाह पाक जेके वोम सां रिलेशनशिप आहिनि तव्हांजा, उन लाइ अलाह पाक ख़ासि तौरु ध्यानु थो छिकाए, तव्हां ॾे त अलाह खां डिॼो। पोइ अलाह खां डिॼूं या माण्हुनि खां डिॼूं, या पंहिंजे नफ़्स खे राज़ी कंदा रहूं, तव्हांजी मर्ज़ी आहे। ॻाल्हि इहा आहे त हीअ असां जॾहिं चयोसीं न अलाह पाक उलुल, माना इहो जेको आहे अलाह पाक अरहाम जे लाइ छो ज़ोर ॾिनो आहे। ॾिसो, मर्द ऐं औरत जो यूनिट ठहियो हिकिड़ो घर, उन मां फैमिली ठही, इमीडिएट फैमिली, पोइ उन में सोट मासा था थिया, उहो क़राबतदार थी विया, उन्हनि सभिनी खे अलाह पाक उलुल अरहाम चयो आहे एक्चुअली। ठीकु आहे न, क़राबतदार बि हुन में अची था वञनि, त छड़ो इहो न त मुंहिंजो भाउ आया, भेण आया, बसि न, तव्हांजा क़राबतदार सोट मासा, त चाचे मामे जो पुटु, हर शइ, इहे वॾा तमामु अहम रिलेशनशिप्स आहिनि। इन्हनि खे काबू में रखिणो आहे, उन्हनि सां गॾु निभाइणो आहे, कसर खाइणी आहे, छड़ो ॿुधाइणी न आहे त खाओ, पाण बि खाइणी आहे। इन अलाह कान अलीम अली
अलैकुम रक़ीब आहे, छो त अलाह अवां ते निगहबान आहे न। हाणे भले मां जेकॾहिं पंहिंजा 100 क़िस्म पंहिंजा ठाहे वेठो आहियां जवाज़, त मुंहिंजा अहिड़ा माइट हे त बेकारनि सफ़ा हिननि सां त रखण जी ज़रूरत ई कोन्हे। पर पोइ अलाह तव्हां ते निगहबान आहे, तव्हां केतिरो सही आहे हो केतिरो सही आहे। इन करे अलाह जो ख़ौफ़ रखणु खपे, पंहिंजी पाण ते कस खाइणु खपे वधीक इनशा कोशिशि करे। ऐं ॿियो, हिक ॿिए जूं शिकायतूं न कजनि, बहितर ई आहे। शिकायतूं घटि हुजनि त बहितर आहे, हुन में माण्हू जो मुहबत क़ाइमु रहे थी पई। ऐं ॿियो, अरहाम जी ॻाल्हि अलाह पाक इन करे कई आहे त हाणे असां ॾिठोसीं त भई हिकिड़े नफ़्स वाहिद मूं उनजो जोड़ो ठहियो, जोड़े ॿिन्ही मूं फैलिजी विया माण्हू। भला हाणे जेको हिकिड़ो माण्हू सोसाइटी में वेठो आहे 50 घर परे या हिकिड़ा 50 मुल्क परे, असां त उनजो हुकुम लागू थींदो छा? इन करे अलाह चयो त पंहिंजे माइटनि जो ख़्यालु रखो, हर को पंहिंजे माइटनि जो ख़्यालु रखे जेके तव्हांजे वेझा आहिनि। इन करे इहो अहम आहे तमामु। हिकिड़ी ॾाढी जेको आहे हिकिड़ो हुयो त इहो ख़ुतबे जेको आख़िरी ख़ुतबो जेको रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, उन में बि इहा ॻाल्हि आई ॾाढी ज़बरदस्त। ऑल मैनकाइंड इज़ फ्रॉम एडम एंड ईव एंड अरब हैज़ नो सुपीरियरिटी ओवर अ नॉन अरब। भई अरब हुजे त छा थी पियो, नॉन अरब हुजे त छा थी पियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त हुन ते का सुपीरियरिटी कोन्हे का। भले मुआशिरो चए थो त भले चवे, पर आका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ुतबो रिकॉर्ड ते मौजूदु आहे त को फ़र्क़ु कोन्हे को। नॉर डज़ अ नॉन अरब हैव एनी सुपीरियरिटी ओवर एन अरब। वाइट हैज़ नो सुपीरियरिटी ऑन ओवर ब्लैक। अच्छे के कारे जे मथां का सुपीरियरिटी कोन्हे। नॉर डज़ अ ब्लैक हैव एनी सुपीरियरिटी ओवर अ वाइट। ब्लैक ई मथियां को उन खां मफ़हूम आहे जो इनशा ताला नई जेको आहे अच्छे खां, एक्सेप्ट बाय पायटी एंड गुड एक्शंस। फ़र्क़ु कहिड़ो आहे? नेकी, अलाह को ॾियणु, तक़वा। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे ही जेको आहे न, मर्द ऐं औरत जो हिकिड़े ई नफ़्स मां हिकिड़ी हुजरात 99 जी 13 आयत आहे, या इहो नास इन्ना ख़लक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा। तव्हां सभिनी खे जेको अॻिते ख़लकियो वियो आहे, हिकिड़े मर्द ऐं हिकिड़ी औरत मां ख़लकियो वियो आहे। आदम अलैहिस्सलाम, हवा अलैहिस्सलाम। माना इहो अॻे ॿियनि में अलाह पाक चयो। हाणे आयत नंबर 2 ते था अचूं। हाणे कंहिंजी ॻाल्हि यतीम जी माल ख़लकत जी ॻाल्हि अची वई, का ॾंढ वॾाई कान्हे। हाणे आयत नंबर 2 यतीम जी माल जी ॻाल्हि, कमज़ोर। यतीम जी माना बि तव्हां ॾिसूं था हिते लिखियलु आहे। यतीम आहे छा? असांजे त हेॾा सारा दोस्त ॿार हूंदा आहिनि जेको आहे उहो पंहिंजा पोटरा बि हूंदा आहिनि या ॾोहिटा, जेकॾहिं मां गुज़ारे चवंदा मां यतीम थी वियुसि। हाणे उहो यतीम आहे खणी चइजे, पर यतीम लिटरली न आहे जीअं हुनजो अरबी जी माना आहे यतीम जी। यतीम हक़ीक़त में हुन ॿार खे चइबो जेको नाबालिग हुजे ऐं जंहिंजो संभालींदड़ गुज़ारे वियो हुजे, फाइनेंशियली जेको ग़रीब थी वियो हुजे, उहो यतीम आहे। यानी उहो वुलनरेबल। यतीम इहो मुफ़रद आहे। मीम छा आहे? मुफ़रद माना सिंग्युलर, सिंग्युलर मुफ़रद। इन जी माना एक्चुअली डिक्शनरी में तव्हां ॾिसंदो न, अरबी टू इंग्लिश, माना अलॻि का शइ जो मुख़्तलिफ़ थी वञे, अनइक्वल्ड, अनमैच्ड। भई ॿार खे पीउ माउ थींदो आहे, पर यतीम जी जेकॾहिं पीउ मरी वियो या माउ मरी वई त यतीम थी वियो। माना उहो हाणे हुनजो मैच ॿियनि सां न आहे, उहो कमज़ोर हालत में अची वियो, अलॻि हालत थी वई हुनजी। इन करे हुनखे चवंदा आहिनि यतीम। ठीकु थियो? इन जो जमो आहे ईताम। इहो जीम छा आहे? जम। जमो न जम। हाणे जमो सिंधी में चवंदासीं, जम अरबी में। ऐं हिकिड़ा लफ़्ज़ थींदा अथव, दारुल ईताम, यतीम घर। यादि रखण लाइ थोरो लफ़्ज़ आहे इहो, त ईताम यतीम जो जमा आहे। ऐं अंग्रेज़ी में चइबो हिनखे द ऑर्फनेज। अरबी में छा चइबो? दारुल ईताम, यतीम घर। ठीकु। बहरहाल, हाणे आयत नंबर 2 थी अचे। वआतुल यतामा, ऐं ॾियो। ॾियो छा? इहो ऑर्डर आहे, ॾियणु खपे, ॾियो त बहितर आहे। ईअं क़ुर नथो चवे। किथे कीअं स्टेटमेंट आहे, किथे कहिड़ी स्टेटमेंट। हिते स्टेटमेंट कहिड़ी आहे? वआतुल यतामा, ऐं ॾियो यतीमनि खे, अमवालहुम, संदसि माल, संदन माल। यतीमनि खे माल ॾियो पंहिंजा हुननि जा। यतीमनि खे ॾियो उन्हनि जा माल। माना यतीम जेको, यतीम जो माल को हूंदो आहे छा? भई यतीम जो पीउ माउ जेको छॾे में हूंदो, ठीकु, या जेको हुनजो माल हुन सां रिलेटेड हुजे।
हाणे ॾिसो वरी अचे थो वा ला ऐं न त बदलू न बदल माना बदिलायो सिंधी लफ़्ज़ आहे त ऐं न तव्हां मटायो तब्दील कयो अल ख़बीस बितय्यिब बुछड़ी शइ खे सुठी शइ सां न मटायो ऐं न तव्हां खाओ वला ताकुलू हिते आहे बदलू न तव्हां मटायो न तव्हां तब्दील कयो ऐं हिते आहे न तव्हां खाओ छा न तव्हां खाओ अमवालहुम उन्हनि जो माल इला अमवालिकुम पंहिंजे मालनि सां गॾे इला अमवालिकुम माना पंहिंजा मालनि हुननि जो माल खणी पंहिंजे माल सां गॾु कयो हाणे वेठा ख़र्चु कयो खाइणु छा आहे चइबो आहे न यार इहो कसम खाइबो आहे न कसम थो खावां को वात सां कोन खाइबो आहे न माना को लफ़्ज़ का शइ त कोन्हे खाइण वारी पर इहा शइ खाइण में ईंदी आहे व्याज खाइबो आहे ऐं जेको आहे ही माना माल खाई वियो चवंदा न माल खाई वियो साईं हिन जो हड़प करे वियो ठीकु त इहो लफ़्ज़ अलाह पाक जेको आंदो आहे खाइण जो अलाह आंदो आहे क़ुर पाक में ऐं न तव्हां खाओ उन्हनि यतीमनि जो माल पंहिंजनि मालनि सां गॾे इन हू कान हू बन कसीर आहे छो त उहो आहे वॾो ॾोह ॾेई ॿुधाए छॾियो अलाह पाक करिणो छा आहे यतीमनि खे माल ॾियणो आहे उन्हनि जो जेकॾहिं को यतीम थी वियो ऐं कंहिंजे ज़िमे ॻाल्हि थी वई उनखे संभालणु जंहिंजे माल हथ आयो यतीम जो उहो यतीम खे वापसि कयो उनखे ॾियो ऐं छा नाहे करिणो मटाइणो बि न आहे हुनजो माल ऐं खणी अची पंहिंजे माल सां नाहे मिलाइणो न कयो छो जो इहो वॾो गुनाह आहे क्लियर हाणे ही हिकिड़ी ॻाल्हि आहे त हा माना ही जेको आहे तव्हां ॾिसो त हिन में आहे तव्हां मटायो पंहिंजी बुछड़ीअ शइ खे उन्हनि जी सुठी शइ सां पोइ हिन जो मतिलबु अथव ही जेको आहे न तव्हां मटायो त बदलू पंहिंजी बुछड़ी शइ खे उन्हनि जी सुठी शइ सां कॾहिं कॾहिं ईअं बि हूंदो आहे त फॉर एग्ज़ाम्पल भई मूंखे हुन ॿार खे जेको आहे हुन में पंहिंजे मिल्कियत में सोन जूं जेके ॿ चैन मिलियूं आहिनि ऐं मुंहिंजे घर में जेकॾहिं चैन आहिनि पर उहे सोनियूं न आहिनि या हल्कियूं आहिनि भई हुनखे उहा ॾेई करे हुनखे ख़बर न पवंदी ॿार खे यतीम माना ॿार हुनखे हुनजी मिल्कियत में उहा रखी छॾी पाण सही रखी छॾी अहिड़े क़िस्म जूं खोड़ ॻाल्हियूं आहिनि माल मिल्कियत जेको बि हुजे चाहे कार हुजे चाहे बकरी ढोर हुजे को गऊं हुजे हुन ज़माने जी जेको बहरहाल ॻाल्हि हलूं था पिया अॻिते ॿ आयत नंबर 3 हाणे ॿी आयत में छा थियो माना यतीम जे माल बाबति ॻाल्हि आई आयत नंबर 3 शादियूं घणियूं करणियूं आहिनि शादियूं इहो ॾिसूं था ऐं नोट करण जी ॻाल्हि कहिड़ी थींदी त आयत जी शुरूआति ॾिसणी आहे जॾहिं असां शादियुनि जी ॻाल्हि अचे थी पई त आयत जी शुरूआति ॾिसणी आहे किथां शुरू थो करे अलाह पाक हाणे हिते चए थो पियो व इन ख़िफ्तुम अल्लाह तुक़सितू फिल यतामा हाणे ही टुकड़ो जेको आहे न व इन माना ऐं जेकॾहिं पोइ ही टुकड़ो जेकॾहिं हीअ शइ थी वञे इहो शर्त आहे त पोइ ही थींदी ॻाल्हि उहो आहे जवाब शर्त हीअ आहे हुनजी वज़ाहत वरी अचे थी आयत फ़इन ख़िफ्तुम अल्लाह त आदिलू साॻी ॻाल्हि ख़िफ्तुम अल्लाह हिते आहे तुक़सितू या त आदिलू ही सॻियो हिन में छा आहे इहो शर्त आहे इहो शर्त थींदो त हिन जो जवाब शर्त आहे हीअर जी वज़ाहत आहे कीअं ॾिसूं था जो पहिरीं ॻाल्हि हीअ ॻाल्हि ॻाल्हाईंदी जस्टिस जे लाइ इंसाफ़ तुक़सितू इंसाफ़ थींदो आहे जीअं माल में इंसाफ़ कजे पोइ वरी हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ बि ईंदो अॻिते उहो इंसाफ़ थींदो आहे अमूमी हर ॻाल्हि में हाणे वन ख़िफ्तुम ऐं जेकॾहिं ॾिजो तव्हीं कहिड़ा तव्हीं जिन जे मथां ज़िमेदारी अची वई यतीम जे संभालण जी ऐं जेकॾहिं ॾिजो तव्हीं त न कंदो तव्हीं इंसाफ़ यतीमनि छोकिरियुनि में या उन्हनि सां फिल यतामा अल्लाह तुक़सितू फिल यतामा उन्हनि यतीमनि माना ख़ासि तौर ते छोकिरियुनि जी ॻाल्हि थी हले पई न करे सघंदो इंसाफ़ तव्हांखे ख़ौफ़ आहे इहो त पोइ छा कयो पोइ जवाब शर्त आहे फन की हू पोइ निकाह करे छॾियो हुननि सां चोरी करे रखण जे बजाए माल हुननि जो खणी पाण रखण जे बजाए भई निकाह करे छॾियो छोकिरियुनि सां उमिरि अचे हुननि जी निकाह थी वियो तव्हांजी मिल्कियत थी वई ॻाल्हि ई ख़तमु थी वई मिल्कियत में हिसो थी वियो न कम अज़ कम पोइ तव्हांजी त न थींदी आहे त पोइ बि हुनजी पर हिसो त थी वियो न
निकाह करे छॾियो। माताब लकुम मिनन निसाए। हाणे ॻाल्हि इहा आहे त उहा जेकॾहिं निकाह थिए थो त ठीकु आहे, पर जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल तव्हांखे इहो आहे त तव्हां हिन जो ॿियो इहो बि मतिलबु निकिरे थो पियो त तव्हांखे जेकॾहिं ख़ौफ़ हुजे त तव्हां उन्हनि सां यतीम छोकिरियुनि सां बि निकाह न करे निकाह करण बावजूदि थी सघे त इंसाफ़ नथा करे सघो, त पोइ फन की हू, पोइ तव्हां निकाह कयो मां ताबलकुम मिन निसाए। मां ताबलकुम माना जेका तव्हांखे वणे मिनन निसाए, औरतुनि मंझां ॿियूं बि औरतूं खोड़, पोइ तव्हां निकाह करे वठो। पोइ मसना वसुलास वरुबा, ॿ ॿ ऐं टे टे ऐं चारि चारि। शादियूं जमा माण्हुनि लाइ ॻाल्हि आहे न, ॿ ॿ शादियूं कयो, तव्हांजी मर्ज़ी, टे टे कयो, चारि चारि कयो, शादियूं जेकी आहे निकाह कयो। ठीकु आहे। ऐं डिॼो तव्हीं त न कंदव तव्हीं इंसाफ़ यतीम छोकिरियुनि जे निकाह करण में, त पोइ वञी ॿाहिरि भले निकाह कयो। उन्हनि सां रुॻो निकाह न कयो। अॻे छा थींदो हुयो त निकाह करे छोकिरियुनि जी मिल्कियत पाण वटि रखंदा हुया, इन मिल्कियत ते कब्ज़े करण लाइ छोकिरी जी हुननि खे ज़रूरत न हूंदी, पोइ छोकिरियूं अज़ाब में ॾुख में। इहो पुराणे ज़माने में रहियो आहे। सॉरी साईं, कंस्ट्रक्शन थियल इन करे आवाज़ आहे, नो कंट्रोल। अच्छा, उन खां पोइ वरी ॿियो पार्ट आहे हिन जो, वइन ख़िफ्तुम अल्लाह तअदिलू। हाणे जॾहिं तव्हांखे अलाह पाक इजाज़त ॾिनी त भई ॿ ॿ टे टे या चारि चारि शादियूं करे जेको आहे रखो सघंदो आहे, त पोइ अलाह पाक चए थो त फ़इन ख़िफ्तुम अल्लाह तअदिलू। हिते वरी जेको जस्टिस आहे इहो बैलेंस जो आहे। हिते तादिलू माना इंसाफ़। ऐं पोइ जेकॾहिं डिॼो था तव्हीं त न तव्हां करे सघंदव अदल इंसाफ़। होॾे पैसनि जो हुयो, हेॾे जेको आहे तक़रीबन अदल आहे हर ॻाल्हि में। औरत सां तव्हांखे इंसाफ़ करिणो आहे हर ॻाल्हि में। ॿ कयो, टे कयो, चारि कयो, पर इंसाफ़ सां। इंसाफ़ न करे सघो, उन्हनि में घटि वधाई करे वञो, त पोइ छा थींदो? अलाह पाक चए थो ही फ़वाहिद अथनि, उहे हिकु ई पढ़णियूं, हिकु बसि। अव मां मलकत ऐमानुकुम, ही जेको आहे बानीनि जो हिसाबु आहे, त जिन जा मालिक थिया अव्हांजा हथ, यानी बानी उहा आहे, त तव्हांखे उहा त जाइज़ आहे। ज़ालिक अदना अल्लाह तअलू, इहो इनखे वेझो आहे त न तव्हां ॾाढाई करियो। कंहिं यतीम सां शादी करे मिल्कियत कब्ज़े करण जे लाइ उन सां नाइंसाफ़ी कयो, हिन जे बजाए बहितर आहे त तव्हां किथे ॿिए हुननि शादी कयो। हिकु कयो, ॿ कयो, टे कयो, चारि कयो। भई जेकॾहिं पोइ बि तव्हांखे ख़ौफ़ हुजे त हिननि में तव्हां बैलेंस न रखी सघंदव, त पोइ हिकु ई कयो, न त पोइ अलाह खे जवाबु ॾींदव इंसाफ़ जो। ठीकु आहे, हिकु जो इंसाफ़ ॾाढो ॾुखियो आहे करे सघे माण्हू त। बहरहाल हक़ आहिनि न, हक़ आहिनि हर कंहिंजा। असां मर्द जो मुआशिरो आहे न, मर्द जी ताक़त आहे, उन खां पुछा न आहे करणी मुआशिरे में। अलाह जी ॻाल्हि बि आहे, मुआशिरो उन खां पुछा न कंदो। बाक़ी औरत खां जेका पुछा करे सघे थी पई बसि। बहरहाल ॻाल्हि इहा आहे त यतीम ॿारड़ी कहिड़ी थी सघे थी, कॾहिं ग़रीबी थी सघे थी। जेका यतीम थी वई ॿारड़ी, या ग़रीब हूंदी या मालदार, ॿई पासा थी सघनि था पिया न। हाणे जे ग़रीब हूंदी त थी सघे थो त को ॿार सम्झे पाण ते, ऐं पालणो पइजी वियो हिनखे, आहे त हिन वटि कुझु जेको आहे न, मां वटि पाण ग़रीब आहियां चाहियां। या वरी पोइ को सख़्ती करे, बाबा तूं मथो न खा, बाबा हीअं न कर। को ॿार पंहिंजो घुरे त हुनखे त का शइ ॾे, को यतीम ॿार घुरे जेको आहे, जेको पालना में आहे मुंहिंजे, हुनखे छो जो मिल्कियत आहे कोन का, बाबा तोखे त समाज में अज़ाब में अची, माना अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल अॻे हूंदो ईअं, हाणे त घटि हुजे। अच्छा, निकाह में अचण सां हुनजी हैसियत बराबरी वारी थी वेंदी, त बहितर आहे त निकाह कजे, पर निकाह कजे छड़ो पैसनि लाइ न। इहो फ़र्क़ु आहे। अच्छा, मालदार हूंदी त थी सघे थो हुनजी मिल्कियत ते नज़र हुजे, छोकिरी सां का रग़बत न हुजे, शादी त कई छड़ो माल करण लाइ, पोइ नियत ख़राब थी त हुनखे नुक़सानु ॾींदो पियो, हुनजा बहाना पियो ॻोल्हींदो। इहो बि अज़ाब आहे, सही न आहे। त निकाह जे करे हिकु घर जो क़याम त थींदो, पर पोइ हुन में छा आहे, नियत हुजे उनखे रखण जी बहितर तरीक़े सां, फॿाइण जी न हुजे मिल्कियत बसि। तफ़सीर में आहे त हिन आयत जे नुज़ूल वक़्तु हज़रत गैलान इब्न सलमा सकफ़ी रज़ियल्लाहु खे 10 ज़ालूं हुयूं। हज़रत उमैर असदी रज़ियल्लाहु ताला अन्हु खे 8 ज़ालूं हुयूं, हिसाब सां ॻोल्हा। हज़रत नौफल बिन मुआविया खे 5 ज़ालूं हुयूं। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हुकुम फरमायो त उन्हनि मां कंहिं बि चइनि खे पाण वटि रखनि, बाक़ी ॿियनि खे तलाक करे छॾनि। हुननि रज़ियल्लाहु ताला अन्हुम अजमाइन हुकुम दरबार रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तामील फरमाई,
4 रखियो बाक़ी ॿियनि खे तलाक ॾेई छॾियो छो जो अलाह पाक चाहिनि कुमत जी इजाज़त ॾिनी ख़तमु इन जो मतिलबु इहो आहे त हिन आयत में ॾिसो माण्हू चवंदा आहिनि तव्हांखे घणी शादी जी इजाज़त मिली वई भई हिंदुनि में हिकु शादी करणी आहे ईसाइनि में हिकु शादी करणी आहे मुस्लमाननि खे 4 शादियुनि जी इजाज़त ॾिनी वई माण्हू ईअं चवंदा आहिनि नॉन मुस्लिम बी केयरफुल हिनखे पर्सपेक्टिव में सम्झण जी ज़रूरत आहे अलाह पाक जी हिकमत खे सम्झण जी ज़रूरत आहे तमामु इम्पॉर्टेंट हिन आयत में छा घणियुनि शादियुनि जी इजाज़त ॾिनी वई आहे या घणियुनि शादियुनि ते पाबंदी विधी वई आहे वार्निंग कहिड़ी आहे ॾिसो हिन हुकुम में कहिड़ियूं हिकमतूं आहिनि उन लाइ औरत जी फितरत ऐं मर्द जी फितरत खे नज़र में रखणो पवंदो असां सभिनी खे ख़बर आहे सॼो ॾींहुं मर्द शादियुनि जी ॻाल्हियुनि ते वेठा कचहरियूं कंदा आहिनि साईं कॾहिं थी भला तव्हांजी थिए ॿी शादी साईं कॾहिं था कयो हाणे छॾो मज़ाकनि में पर छा आहे इट्स इन द 6 सेंसिस इट्स इन द बैकग्राउंड ॿियो मर्द जी फितरत मुआशरनि जी चङाइनि ऐं उणाइनि खे ॾिसणो पवंदो त जिन हिकु शादी ते इक्तिफ़ा कई आहे उन्हनि जा मुआशरा कहिड़ा इख़लाक़ी तौर ते वॾो तरक़ी करे विया आहिनि या जेकॾहिं 4 शादियुनि जी ॻाल्हि कई वई आहे त कहिड़ो इस्लामी निज़ाम जेको तमामु ख़तरे में अची वियो आहे बद अख़लाक़ी जे नौज़ बिल्ला मिला कानूनी 4 शादियूं जंहिंमें औरत सां बराबरी करण जो हुकुम हुजे उहो सुठो मुआशरो आहे या कानूनी हिकु शादी हुजे बाक़ी ग़ैर कानूनी तालुकात इहा वधीक डिटेल माण्हू पढ़ी सघे थो पियो तमामु इम्पॉर्टेंट आहे इहा चोथी ॻाल्हि हक़ महर हाणे हक़ महर में वरी बि जेको आहे कहिड़ी ॻाल्हि ईंदी औरत जे हक़ुनि जी ॻाल्हि ईंदी मसइलो इहो आहे त उन जे मुक़ाबले में असांजो मुआशिरो जेको आहे उनजी ख़राबी कहिड़ी आहे औरत खे जिते शादी करणु वञिबो उनखे लिस्ट ठाहे वञिबी हेॾे ॾाज जी फल वला क़ुवत इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम जंहिं शुरू कयो ख़ुदा उन खां पुछा कंदो इन ज़ुल्मनि जी जेके ॾाज वठनि था छोकिरी वारनि खां छोकिरे वारा ॾाज वठनि था पिया ऐं जेको का शइ जेकॾहिं हिकिड़ी शर्ट बि को कंहिंखो घुरे थो पियो मर्द जो माना छोकिरे जे घरां जेकॾहिं छोकिरी जे घर फरमाइश त बाबा छोकिरी जे लाइ छोकिरी हीअ शर्ट छो ठारायो छोकिरी वारा पुछनि उहा ॿी ॻाल्हि आहे त बाबा हीअं करिणो आहे हीअं ठाराइणो आहे ॿी ॻाल्हि आहे पंहिंजे पाए में सम्झो न उहो मशहूरु आहिनि पर ईअं जेकॾहिं डिमांड आहे न त इहा घटिया डिमांड आहे माना इहो बुख आहे इहो पिनण आहे कंहिंखां छोकिरी जे घर वारनि खां ॾाज घणो कमाल आहे पहिरीं ॻाल्हि त छोकिरे खे तयारु करणु खपे हक़ महर शादी जे लाइ सम्झो न उहो छोकिरी खे ॾियणो आहे छोकिरे ते ज़िमेदारियूं आहिनि छोकिरी ते न आहिनि असांजे वारे छोकिरियुनि तां घणनि पैसनि वठण जी कोशिशि में हिंदुनि जो रिवाज़ु सॼो पेटियूं भरे रखो औरतुनि जे लाइ उन्हनि जी शादियुनि जे लाइ धीअरुनि जी शादी लाइ हे ज़ेवर भरिया पिया हुजनि सालनि जा साल इहे हिन शादी में कमु ईंदा अलाह घुर्जे हाणे अल्लाह पाक फरमाए थो चोथी नंबर आयत में सदोकात हिन निहल ही निहल लफ़्ज़ कमाल जो क़ुर पाक में अची वियो आहे न इन त हिकिड़ो अजीब माना ठाहे थो छॾे हिकिड़ो हिकिड़ो लफ़्ज़ क़ुर पाक में माना हिकिड़े त चेंज करे थो छॾे कॾहिं 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 हिकिड़ी माना खे ईअं वधाए हिकिड़ो बहितरीनु नमूने सां एक्सप्लेन करे थो छॾे अलाह पाक फरमाए थो पियो त ऐं ॾियो औरतुनि खे संदन काबिन हक़ महर इहो मुक़ररु जेको हक़ महर हूंदो आहे खुली दिलि सां न हुनखे पोइ जतायो न हुन खां पोइ खसियो न हुन में कंजूसी कयो खुली दिलि सां मुहबत सां छोकिरी था वठी अचो शादी था कयो उन सां रहणो आहे सॼी उमिरि खुली दिलि कयो अलाह अकबर निहलत फाइन ते बिन लकुम अन शइ मिन पोइ जेकॾहिं उहे छॾी न वाला कुझु बि उन मां कॾहिं कॾहिं छा औरत चवंदी आहे भई ठीकु आहे जेकॾहिं छोकिरी खे चइबो त बाबा ठीकु आहे तोखे 2000 मुंहिंजो हक़ मार अचे त 1000 मां छॾियां थी न कर पाण हिते 1000 ठीकु आहे त बि ठीकु आहे पर पाण छॾे पंहिंजी मर्ज़ी सां कंहिं फोर्स सां न मजबूरी में मां ग़रीब आहियां मूं वटि आहे कोन पोइ कमाए पोइ जेकॾहिं उहे छॾी न अवां कुझु बि हुन मां पंहिंजी ख़ुशीअ सां त उहो खाओ पोइ तव्हांजी मिल्कियत थी वई शइ या इस्तेमालु कयो बख़ुशी वणंदड़ करे हनी आम मरी आहिनि माना पोइ तव्हां बि ईअं न कयो किरकिरे वठा त मां न चवां तव्हां बि ख़ुशी ख़ुशी सां खाई ख़ैरु कयो परवाह न का ॻाल्हि सदोकात हिन इहो छा आहे सदोकात प्लस हिन ही किथां निकितल आहे सदोकात मां ही जमा हुआ सदोकात कात अची वियो न अगेन आत सदोकात माना जमा सदोका माना
ही मुफ़रत माना सिंगुलर। तव्हां जॾहिं मुंहिंजे न आयातुन आयत इन खे जम में मुज़कर ईअं सोचींदा कयो, हिननि जो सवलो आहे उहो। हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां रिवायत आहे त हीअ आयत हिकु यतीमा जे बारे में लथी, जंहिंसां संदसि वली वली माना जेको हुनखे संभाले पियो, निकाह करणु पियो चाहे, हू उनखे मुरवज यानी क़ुर में लफ़्ज़ लाइ बिल मअरूफ़ आयो आहे। माना हिकिड़ो सुठे नमूने सां जेको मुक़ररु थियल हूंदो आहे तक़रीबन उन सोसाइटी में, उहा महर जी रक़म न पियो ॾियणु चाहे। हिते हुन ॻाल्हि जी मना फरमाई वई। ॿी ॻाल्हि त हक़ महर जेको रक़म या को माल या तोहफ़ो छोकिरी जे माइटनि खे न आहे ॾियणो, बल्कि ख़ुदि छोकिरी खे ॾिनो वञे। ऐं ईअं बि न आहे त उहो असांजो ज़हन में इहो हूंदो त हक़ महर इन लाइ हूंदो आहे त जॾहिं छोकिरी खे तलाक थिए त छोकिरो हुनखे हक़ महर भरे ॾे। इहो तमामु ग़लति कंसेप्ट आहे। भला आलम जेकॾहिं कंहिं ॿिए खे का ॿी ख़बर आहे त अलाह बहितर त ॼाणे, पर इहो तॾहिं ॾिजे जॾहिं का तलाक ते इहो न आहे जेको असां वटि अमूमन ख़्यालु हूंदो आहे, बल्कि शादी जे वक़्तु हुनखे हक़ महर अॻु में ॾियणो आहे। शादी वक़्तु हलाल छोकिरी शादी थिए इन लाइ ज़रूरी आहे त हुनखे पहिरीं हक़ महर ॾिजे। इहो हक़ महर हुनजी मिल्कियत आहे, इहो न आहे हुन खां वठिणो वापसि। अच्छा, असांजा माण्हू त देरी कोन कंदा आहिनि कि छोकिरी जेका ग़रीब शरीब जेकॾहिं पीउ माउ खे हुनखे सोन वग़ैरह ॾिनो हूंदो त वरी खाइण खपाइण लाइ ॿीहर जेको अची कारोबार करण लाइ हरू भरू हुनजी वरी ज़ुल्म चओ त तूं बि चैन ॾे पंहिंजी। आहे हीअं आहिनि मिसाल असां ॾिठा आहिनि, ॿुधा आहिनि, ॿिया आहिनि। ॾाढो ग़लति आहे इहो। अच्छा, अलाह पाक फरमाए थो 5 नंबर आयत में त वला तो तुसफ़हा अमवालकुम, ऐं न तव्हां ॾियो बेसमझनि बेअकुलनि फूलिश खे उन्हनि जा माल। भई जेकॾहिं तव्हांजे ज़िमे के यतीम ॿार आहिनि, छोकिरो छोकिरी, त उनखे तव्हां पंहिंजा उन्हनि जा माल हिकदमि न ॾेई छॾियो। जेकॾहिं अकुलु न हूंदो सुभाणे कपाए नास कंदो, मिसकिनी पंहिंजो पाण खे रोल ते विहारे छॾींदो, या का ॿियो वञी को ग़लति कमु कंदो। अल्लती जअल अल्लाहु लकुम क़ियामन, जिन खे बणायो आहे अलाह अव्हां लाइ गुज़राइण जो सबबु। जेकॾहिं तव्हांखे फॉर एग्ज़ाम्पल उहो जेको माल अचे थो पियो उन जेको हुनजो मिसकिन जेकॾहिं हुनजो आहे ऐं तव्हां बि ज़रूरतमंद आहियो ऐं तव्हां बि हुन मां ज़रूरु कुझु ख़र्चु कयो था पिया, त उहो माल हुननि खे हरूभरू ईअं न ॾेई छॾियो जेको बेसब्जनि वञी ज़ाया कनि। पर छा करिणो आहे? खारायो हुननि खे मंझासि ऐं पहिरायो हुननि खे, खारायो बि हुननि खे सुठे नमूने सां, हुननि खे पारायो बि सुठे नमूने सां। ख़्यालु रखो हुननि जो। वक़ूलु लहुम क़ौलन मअरूफ़ा आहे। सभ खां अहम ॻाल्हि कहिड़ी? चओ खेनि ॻाल्हि चङी, सुठो ॻाल्हायो। सुठो ॻाल्हाइण ई असांजे ज़िंदगी में हलियो वियो आहे। जेको ॾाढो आहे हुन सां सुठो ॻाल्हाईंदासीं, जेको कमज़ोर आहे हुन सां सुठो कोन ॻाल्हाईंदासीं। अलाह क़ौलन मअरूफ़ा माना वर्ड्स ऑफ काइंडनेस। अगेन सुफ़हा, इहे छा आहे? इहो आहे फूलिश माना पीपल, सुफ़हा माना इहो जमा आहे। असफ़िया, सफ़िया थींदो हिकिड़ो। 6 नंबर आहे त लती जमा, ऐं परखियो यतीमनि खे वक़्तुल यतामा, उन्हनि खे टेस्ट कयो जेकॾहिं के सही थिया आहिनि वक़्त ते या न, या छा, त उन्हनि खे पोइ मालूम। ईअं न हता एदा बलगो निकाह, जेसि ताईं पहुचनि निकाह जी उमिरि खे तेसि ताईं उन्हनि खे परखींदा रहो। त भई निकाह जी उमिरि ताईं त पोइ माण्हू समझदार बि थी सघे थो वञो, पर जेसि ताईं माना नंढो आहे त भई अॻु में समझदार आहे त भले ॾेई छॾियो, न आहे त हुनखे ईअं तकड़ि करे न ॾियो। फ़इन आनस्तुम मिनहुम रुश्दा, पोइ जेकॾहिं लहो उन्हनि में का सियाणप का समझदारी, फदफ़ाउ इलैहिम अमवालम, त पोइ वराए ॾियो, वापसि ॾियो खेनि संदन माल। दफ़ा या दफ़ा करे छॾिबो आहे, दफ़े करे हाणे हुनखे छॾे ॾे, माना की वापसि करणु कंहिं शइ खे, कंहिं शइ तां पाण खे छॾे ॿिए खे ॾेई छॾिणु। उन्हनि जा माल जेकॾहिं सम्झो था त यानी बलगुन निकाह जेको आहे न, हिकिड़ो अजीब ॻाल्हि आई आहे त पहुचनि निकाह जी एज ताईं। हाणे निकाह जी एज कहिड़ी आहे इहो सभई डिफरेंट सोसाइटीज़ में बि आहे, पर बहरहाल ॻाल्हि इहा आहे त तेसीं ताईं उन्हनि खे ॾिसंदा रहो त समझदारी अथनि त पोइ उन्हनि खे मिल्कियत ॾेई छॾियो, न त पोइ सुठो खाधो खारायोनि, सुठो पारायोनि, हुनजो संभाल कंदा रहो, ॻाल्हायो हुननि सां चङो सदाईं। हीउ जेको हता एदा बलगो निकाह न, हीउ दरअसल फ़िक़ह जो मौज़ू आहे, असांजो मौज़ू न आहे। हिकिड़ो मौक़ुफ़ इहो आहे, औरत लाइ हुनजी माइवारी, उन जो अचणु, इहो बलागत चइबी उनखे, त माना सॉरी बलागत न चइबी, माना उहा शादी जी उमिरि खे पहुती। ऐं ॿियो या मर्द लाइ ईअं चइजे त धुन जेठां जेकॾहिं हुनजा वार अचनि था पिया, तक़रीबन उहा एज 15 साल थींदी आहे पिया, उहा शादी जी एज आहे। इहो हिकिड़ो मौक़ुफ़ आहे, पर वला आलम ईअं अगेन इहो यानी फ़िक़ह जो मुद्दो आहे। 6 नंबर आहे त हले थी पई वला तअकुलु, ऐं न खाओ, खाओ खाओ खाओ, न खाओ, न खाओ, न
वला ताकुलू हा इसराफ़न, ऐं उहो माल जेको आहे तव्हांखे मिलियो जंहिंजी त संभाल में आहे यतीम जे, उहो माल न खाओ हद खां लॻी, इसराफ़ करे चइबो न, इसराफ़ में पंहिंजी शइ सां न कजे। उहा बिदारनि माना तकड़ि करे, त हाणे सुभाणे इहो अॼु वॾो थींदो त इहो माल त हले वेंदो न वटि सॼो, पोइ इन करे हिनखे इस्तेमालु कंदा रहो तकड़ि तकड़ि करे, ईअं न करो। ऐं यकबिरू, हिन भव खां त वॾा थी वेंदा, कबीर थी वेंदा, कबीर। वमन कान गनियन फल यस्तअफिफ। हाणे छा आहे त जेको संभालींदड़ हुजे उहो आसूदो आहे न, गनी आसूदो, जो हुनखे घुरिजे त सो सफ़ा पासे रहे यतीम जे माल खां, ज़रो बि न खणे। वमन कान फ़कीरन, ऐं जेको ग़रीब आहे मिसकीन आहे, सम्झे थो पियो त हाणे मूं ते ॿार मां कीअं ख़र्चु कयां, फलियाकुल बिल मारूफ़, उहो भले उन मां खाए, इजाज़त ॾिनी खाओ, पर छा बिल मारूफ़, मुनासिब, लालची थी करे न, परायो माल सम्झी। फैज़ा दफ़ा तो मिले हिम अमवालहुम फशिदू अलैहिम, ऐं जॾहिं तव्हां उन्हनि खे माल पंहिंजो वापसि ॾियो, जॾहिं सुठी हुनजी समझदारी जी उमिरि अची वञे त फशिदू, तॾहिं शायदि कयो उन्हनि मथां, ईअं न ॾेई छॾियो। ॿ माण्हू शायदि हुजनि त बाबा मां वापसि कयो, सुभाणे उहे फिरी अची बीहनि त सही न, असांखे तव्हां न ॾिनो, वकाफ़ा बिल्लाह हसीब, अलाह हिसाबु कंदड़ आहे, बेईमानी कयव गड़बड़ कयव, हिसाब वरी अलाह वठंदो। आयत 7, वरासत जी ॻाल्हि आहे, अलाह अकबर। औरत बि हक़दार आहे अलाह पाक जे आयत में आहे, पर वाकई ईअं बि थी सघे थो छा पियो त औरत बि का वरासत जी हक़दार थींदी, बिल्कुलु थींदी, अलाह पाक जो चवणु आहे। ले रिजाल नसीबुनि, ले रिजाल मर्द, मर्दनि लाइ छा हिसो, नसीब चवंदो न असां, नसीब, नसीब माना हिसो। मिमा तरकल वालिदाने वाला करबून, जेको माउ पीउ ऐं माइटनि छॾियो, छड़ो माउ पीउ न, मर्दनि लाइ हिसो आहे, छड़ो माउ पीउ न, अकरबून, चाचे छॾियो, मामे छॾियो, ठीकु। ऐं वले निसाए नसीब, औरतुनि लाइ हिसो आहे, जेको माउ पीउ ऐं मिटनि माइटनि छॾियो, इक्वल ॻाल्हि थी, सफ़ा सॉरी, मिमा कल बिनो औ अक्सर, उन मां, उन माल मां जेको छॾियो, कहिड़ो माल, चाहे थोरो हुजे चाहे घणो, इहो न आहे त जॾहिं ओहिड़ो घर छॾे वियो हुजे, न, हिकिड़ा 500 रुपया बि छॾे वियो आहे पंहिंजे माल में त उन में बि विसो आहे। ऐं नसीबनि मफ़रूदनि, उहो ई मां चवंदा कया का ॻाल्हि क़ुर पाक में अची हिकिड़ी ॻाल्हि अहिड़ी लाइन लॻी वेंदी आहे, या त हुनजी माना वधी वेंदी आहे, या तब्दील थी वेंदी आहे, या मोहकम थी वेंदी आहे, माना इतिलाक़ थी वियो। कीअं, हसीबा जेको आहे न, इन अलाह कान हसीबा, अलाह हिसाबु कंदड़ आहे, हाणे तीअं वणेव तीअं कयो, या त अमल कयो या न कयो, पूरो कयो थोरो कयो, अलाह हिसाबु कंदड़ आहे। हिन में बि छा आहे, जॾहिं इहो हिसो अची वियो, इहो त ॾाढो ॾुखियो आहे, हीअ त जेको आहे ब्रह्मो जेको आहे कुरेश में हुन वक़्तु, औरतुनि जो बि हिसो मीरास में, अलाह पाक चए नसीब मफ़रूद आहे, इहे असां मुक़ररु कयल आहिनि कंहिंजा, अलाह जा, हाणे ॾियो मूं, कोई चेंज नथो करे सघे। हाणे आहे त कीअं सम्झी सघिजे थी, लिल रिजाल नसीबु मिमा, हे नसीब कहिड़ो आहे, तरक जेको छॾे वियो आहे, केरु, अल विलदान वल अक़रबून, साॻियो ई निसाल आहे, लिन निसाए नसीबु मिमा तरक, तरकल वालिदा विलदाने, माउ पीउ छॾे वञनि चाहे माइट छॾे वञनि, पोइ हिन जो हिसो आहे बराबरि, लाओ बराबरि माना हिसो बराबरि न आहे, मक़सदु त विरासत में बराबरी आहे, हुन जो हिसो बि आहे त हिन जो बि हिसो आहे, बाक़ी हाणे केतिरो थींदो हिन जो, केतिरो थींदो हिन निसाह जो या निसाह जो, उहा अलॻि ॻाल्हि आहे, पर हिसो आहे ज़रूरु, अॻे त हिसा हूंदा ई न क़ुर खां अॻे, अलाह अकबर, चाहे थोरो हुजे या घणो हिसो आहे। चवनि था हिकिड़ो किसो आहे, हिते औस बिन साबित रज़ियल्लाहु ताला जो इंतकाल थी वियो आहे, हिन काफ़ी सारो माल पंहिंजे विरसे में छॾियो, पुठियां पंहिंजे वारसनि में हुनजी घरवारी असां बीबी उमे कतिमा हुई, ऐं 3 न्याणियूं हुयूं। पोइ मरहूम जे भाउ माना जे 2 पुटनि, यानी छोकिरियुनि जे ॿारनि जे सोटनि, सुवैद ऐं उर्फिजा पूरी मिल्कियत ते कब्ज़ो करे वरितो, मरहूम जे घर वारीअ ॿारनि खे कुझु बि न ॾिनो मिल्कियत में, त मरहूम जी घरवारी खे चयो त जे तव्हां ॿारनि खे भई हिसो नथा ॾियो पंहिंजे पीउ जी मिल्कियत मां, त हिननि सां निकाह कयो, पर उहो बि न कयो, त छोकिरियूं हुनखे पसंदि न हुयूं। हज़रत बीबी सलमा रज़ियल्लाहु ताला अन्हा जेका अमड़ असांजी मिठड़ी, उमे कतमा खे वठी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आई ऐं ॻाल्हि कई, पोइ हुननि खे घुरायो वियो, हुननि खां पुछियो वियो, हुननि चयो त असां वटि औरतुनि ऐं नाबालिगनि खे मीरास त न आहे ॾिनी वेंदी, छो जो हुननि जे ख़ानदान में ईअं रहियो,
हुन ते इहा आयत करीमा नाज़िल थी ऐं उहो माल महफ़ूज़ कयो वियो, उन्हनि खे ख़ुदा जे हुकुम मुताबिक़ हिसो ॾिनो वियो। घरवारी खे 8 हिसो ॾिनो वियो मिल्कियत जो, ऐं ॿारनि खे 2/3 जो हिसो ॾिनो वियो। बाक़ी हुननि सोटनि खे मिलियो हुयो। हाणे 8वीं आयत आई असांजी, ऐं जॾहिं हाज़िर थियनि विरहाङे महिल माइटी वारा यतीम ऐं मिसकीन, तॾहिं ॾियो उन्हनि माण्हुनि खे उन माल मां, ऐं चओ उन्हनि खे ॻाल्हि सुठी। ॻाल्हि इहा आहे त भई असां 2-3 मिंट हलिया विया जेको आहे डिस्कशन में, छोड़ो मां उहे कवर कंदुसि, ॿियो कुझु बि न वधीक। ॻाल्हि इहा आहे त जॾहिं हिसो विराइजे थो, अॼुकल्ह इहो थिए कोन थो, पर उन ज़माने में छा हूंदो, ॻाठड़ा हूंदा, को चङड़ो वेहंदो, भई चवंदो हे माण्हू मरी वियो आहे, बाबा हिन जो हे मिल्कियत आहे, इहो विरायो था। उते 4 माण्हू ॿिया बि वेठा आहिनि, को ग़रीब आहे, को मिसकीन आहे, को ॿिए घर जो यतीम माण्हू आहे। अलाह पाक केॾो ग्रेशियसली उन्हनि खे जेको आहे माना हिकिड़ो चए थो पियो त हर कंहिंजो ख़्यालु रखो। माना जॾहिं हाज़िर थियनि विरहाङे महिल, भई को 2 माण्हू ॿिया बि वेठा आहिनि, त पोइ माइटी वारा आहिनि जिन खे हिसो कोन मिलंदो, यतीम आहिनि उन्हनि जो हिसो कोन्हे मिल्कियत में, मिसकीन आहे, ग़रीब आहे, को मुसाफ़िर आहे, उनजो बि हिसो कोन्हे मिल्कियत में। अलाह पाक चए थो तॾहिं ॾियो उन्हनि खे बि कुझु माल मां, थोरो थोरो कुझु उन्हनि खे बि छॾियो। ॿियो कूलू वकूलू लम क़ौलन मारूफ़, पाण चङी सुठी ॻाल्हि त कयो उन्हनि सां, दुआ कयो उन्हनि खे, पर कुझु खाराए छॾियो। हज़रत सरी सक्ती रहमतुल्लाह अलैह चवंदा आहिनि त उन जॾहिं माल पंहिंजो विराए पियो त हिकिड़ो जानवर कोई सभिनी खे घुराई, उन्हनि खे खाराई, चयो माल माना हिकिड़ो, अलाह अकबर। तॾहिं हू वसियत कया विराए पिया कुझु, अलाह आलम। हूअं त जेको विरसो थींदो आहे उहो मरण खां पोइ जी ॻाल्हि आहे। बहरहाल ही आख़िरी आयत आहे हिते, वल यख्शल्लज़ीन, ऐं घुर्जे उन्हनि खे, माना उहे माण्हू जिन जे हेठि यतीम ॿारनि जी किफ़ालत आहे, उन्हनि खे छा खपे, यख्शल्लज़ीन, डिॼणु खपे। छा को डिॼणु, जेके छॾीनि पंहिंजे पुठियां डिॼणु खपे अलाह खां। हा, जेके छॾीनि पंहिंजे पुठियां हीणियूं औलाद त मथनि डिॼनि, त कहिड़ो हाल थींदुनि। हाणे माना उन्हनि खे डिॼणु खपे अलाह खां, त जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल हाणे उन्हनि जे किफ़ालत में के यतीम आहिनि, पर जेकॾहिं हू पाण मरी वञनि, हा, ऐं उन्हनि जा ॿार कंहिंजी किफ़ालत में अचनि हा, त उन सां कीअं ट्रीट कंदा, पोइ सोचनि न इहो। पोइ घुर्जे, फल यतकू, पोइ घुर्जे त हू डिॼनि, घुर्जे वल 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 डिॼनि अलाह खां, ऐं घुर्जे त हू चवनि ॻाल्हि सिधी सुठी, साफ़ सची, खरी, एप्रोप्रिएट, ज़ुल्म न कनि, घटि वधि न ॻाल्हाइनि ॿारनि खे। इन लज़ीन याकुलूना अमवाल यतामा ज़ुल्मा, उहे माण्हू जेके खाईंदा आहिनि यतीमनि जो माल ज़ुल्म सां, यतीम जी ॻाल्हि थी हले, कमज़ोर जी ॻाल्हि थी, ज़ुल्म सां खाईंदा आहिनि। इन्नमा याकुलूना फी बुतूनिहिम नारा, से खाईंदा आहिनि पंहिंजे पेटनि में, बतन माना पेट थींदो आहे न, बतन। अमा बीबी फ़ातिमा, अमा बीबी आमना रज़ी अल्लाह अन्हा जे बतन मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने पैदा फरमाया, बतन, पेटनि में, से खाईंदा आहिनि पंहिंजे पेटनि में रुगो बाहि, नार मां वयसलोन सईरा, सिगो ई सड़ींदा भड़कंदा रहा बाहि में, अल्लाहु अकबर। माना छड़ो बाहि था खाइनि, यतीम जो माल खाइण माना छा आहे, बाहि खाइण आहे पंहिंजे पेट में। अल्लाह अकबर। अल्लाह पाक खां दुआ आहे त क़ुर पाक खे असां सही तरीक़े सां पढ़णु, सम्झणु, सिखण में असांजी मदद फरमाए, हुनजी हिदायत ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। जिन शयुनि जो हुकुम कयो वियो आहे अल्लाह साईं असांखे उहो करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, ऐं जिन ॻाल्हियुनि खां तो मना कई आहे, मुंहिंजा मौला पाक असांखे कोहनि जा कोह परे करे छॾ, असांजे ज़हननि में उहे बेईमानी जूं ॻाल्हियूं न अचनि, ऐं कौल मरूफ़ आहे, सुठो ॻाल्हि, सुठी ॻाल्हि अल्लाह साईं असांजे ज़ुबान ते अची वञे। आमीन। सल्लल्लाहु तआला अला ख़ैर मोहम्मद वाली वसल्लम। Over to you, Sayyid Naeem. जज़ाकल्लाह ख़ैर।